अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पंजाब ऐं केपीके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद कोहीड़ो, मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफ़िक हादसनि में 10 माण्हू फौत, केतिराई ज़ख़्मी। तिला गिंग वारे इलाइक़े में मुसाफ़िर बस खाई में किरी पई, 5 ॼणा फौत, 27 ज़ख़्मी। जंग रोड पेचियो, गाॾी कल्टी, 4 ॼणा हयाती विञाए वेठा, 4 ज़ख़्मी। शदीद कोहीड़े सबब पेशावर एयरपोर्ट जो फ्लाइट ऑपरेशन अॼु बि मुअतल। पेशावर खां इस्लामाबाद M1 ऐं मुल्तान खां सकड़ M5 मोटरवे ट्रैफ़िक लाइ बंद। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि कारोबार में मुस्बत रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1700 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,86,000 पॉइंटनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो, न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं। अफ्रीका ऐं वेनेज़ुएला विच में $2 अरब जो तेल जो मुआहिदो तइ थी वियो। 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे फ़राहम कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेल मार्केट अघ ते विकिरो कयो वेंदो। रक़म बि मुंहिंजे कंट्रोल में हूंदी। रक़म अफ्रीका ऐं वेनेज़ुएला जे अवाम लाइ हूंदी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त कंहिं जी ज़ात वतन खां वधीक नाहे। हू बाइख्तियार वज़ीर आज़म हो, जंहिं बाद चयो त कंहिं बि अख़्तियार न हुआ। हू एतिरो बाइख्तियार वज़ीर आज़म हो जो हुन अॻूणे आर्मी चीफ खे क़ौम जो बाप करार ॾेई छॾियो। एतिरा अख़्तियार त कंहिं बि वज़ीर आज़म वटि न हुआ ऐं क़ौम जो हिकु ई बाप आहे। मोहम्मद अली जिन्ना रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान चयो त कंहिं बि सियासी जमायत सां को मसइलो नाहे। समूरियूं सियासी जमायतूं ऐं सूबा बराबरि आहे। मौजूदा हुकूमत बि बाइख्तियार आहे ऐं उन वक़्त जी हुकूमत बि बाइख्तियार हुई।